जय झूलेलाल पप्पा। जय झूलेलाल बेटा। तो चाय पियो थी? हाँ पप्पा मां पी आया। पुट मूंखे तो ते फखुर आहे। असां बुजुर्ग जिते सिंधी ॻाल्हाइण में शर्मायूं था, तो उते झूलेलाल चवण कॾहिं न विसारींदी। पप्पा झूलेलाल त असांजे सिंधियुनि जो इष्ट देव आहे, उहो कीअं विसारबो? ॾाढो सुठो पुट, ॾाढो सुठो पुट। तो जहिड़ी धी शल हर घर में हुजे। पर पुट अॼु तूं एतिरो जल्दी कीअं उथी वई? का ख़ासि ॻाल्हि आहे छा? ख़ासि ॻाल्हि? पप्पा तव्हां भुलिजी विया? मां भुलिजी वियुसि? जेसिताईं मूंखे ख़्यालु आहे अॼु न को मुंहिंजो बर्थडे आहे न को तुंहिंजो बर्थडे आहे। ओहो पप्पा तव्हां त भुलक्कड़ आहियो, भुलक्कड़। पप्पा अॼु मुंहिंजी रिज़ल्ट आहे। ओ या अॼु मुंहिंजी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो थींदो। पप्पा अॼु ख़बर पवंदी त मुंहिंजो ॾिठल सपनो पूरो थींदो या न। पुट मूंखे पूरो विश्वास आहे त तुंहिंजो ॾिठल सपनो ज़रूरु पूरो थींदो। पुट तो महिनत त ॾाढी कई हुई। पप्पा मुंहिंजा इम्तिहान त तमामु सुठा विया हुआ, पर त बि मूंखे चिंता आहे त आख़िर रिज़ल्ट में ईंदो छा। पुट मूं त तोखे अॻे ई थे चयो त डोनेशन ॾेई तोखे सुठियूं मार्कूं ॾियारे छॾिया। मुंहिंजे लाइ काई वॾी ॻाल्हि कान्हे का, पर पुट तुंहिंजी ज़िद जे अॻियां मुंहिंजी कुझु न हली। पप्पा मूंखे ख़बर आहे तव्हां सभु कुझु करे था सघो, पर मां पंहिंजी महिनत सां पंहिंजो ऐं तव्हांजो नालो रोशन करणु थी चाहियां। छा तव्हांखे फ़ख़ुरु न थींदो जॾहिं माण्हू तव्हांखे अशोक बंबाणी न पर रितू बंबाणीअ जा पप्पा अशोक बंबाणीअ जे नाले सां सुञाणींदा? ज़रूरु फ़ख़ुरु थींदो पुट, ज़रूरु फ़ख़ुरु थींदो। पुट मुंहिंजो आशीर्वाद सदाईं तोसां गॾु आहे। पप्पा रिज़ल्ट जो वक़्तु थी वियो आहे, मां पंहिंजो टैब खणी थी अचां। वञो पुट जी जल्दी खणी अच। पप्पा हिन दफ़े कुल 96% रिज़ल्ट आई है। ओ माय गॉड। पुट तूं पंहिंजो रजिस्ट्रेशन नंबर विझी करे ॾिस। हाँ पप्पा। यस पप्पा मुझे 97% आया आहिनि। यस हाणे मूंखे डॉक्टर बणजण खां केरु नथो रोके सघे। यस मुंहिंजो सपनो ज़रूरु पूरो थींदो पप्पा। मां डॉक्टर ज़रूरु बणजंदसि पप्पा। ज़रूरु पुट ज़रूरु। अॼु तुंहिंजी माउ चयां त केॾी ख़ुशि थियां। मूंखे ख़बर न आहे त मां तोखे माउ जो प्यारु ॾेई सघियो आहियां या न। पप्पा तव्हां ईअं छो था चओ? इहे सभु ॻाल्हियूं छॾियो पप्पा। हाणे मुंहिंजी इंटर्नशिप शुरू थींदी। मां त पंहिंजो सपनो पूरो थींदे अखियूं खुलियुनि अखियुनि सां पई ॾिसां। ॾाढो सुठो पुट, ॾाढो सुठो। सदाईं ख़ुशि रहो पुट, सदाईं ख़ुशि।
ॾिसंदे ॾिसंदे असांजी धीउ केॾी न वॾी थी वई आहे। काल्ह ताईं डॉक्टर थियण जो सुपिनो ॾिसंदी हुई, अॼु MBBS बणिजी भंभाणी खानदान जो नालो रोशन कयो अथई। रितू मां, ॾिस तुंहिंजी धीउ डॉक्टर रितू भंभाणी थी वई आहे। पप्पा, डॉक्टर रितू बंबाणी हाज़िर है। पप्पा हलो उथो, हाणे तव्हांजो सॼो मेडिकल चेकअप थींदो। उथो, डॉक्टर रितू बंबाणी तव्हांजो मेडिकल चेकअप कंदी। ओके। साह खणो, गहरो साह। पुट, मां बेहद खुश आहियां। ही सब तुंहिंजी मेहनत जो नतीजो आहे। पर पुट, असां वटि सभु कुझु आहे, पैसो आहे, ऐशो आराम आहे, तूं जेकी ज़िंदगी चाहीं उहा जी सघीं थी। पोइ छो इहा ज़िंदगी जीअण चाहीं थी? तोखे ख़बर आहे त डॉक्टर जो जॉब केतिरो न ॾुखियो थींदो आहे। हाँ पप्पा, मूंखे ख़बर आहे, पर नंढे हूंदे खां ई मुंहिंजो हिकु ई सुपिनो रहियो आहे त मां डॉक्टर थियां ऐं समाज जी शेवा कयां। पप्पा पुट, तोखे ख़्यालु न आहे त राति ॾींहुं हिकु करे तोखे समाज जी सेवा करणी पवंदी, जो ॾाढो ॾुखियो कमु आहे। पुट, ॾाढो ॾुखियो कमु आहे। पप्पा, मां तव्हांखे छा ॿुधायां? डॉक्टर जॾहिं डिलीवरी कराईंदो आहे ऐं ॿारु ॼमंदो आहे त केॾी न ख़ुशी थींदी आहे। कॾहिं कॾहिं मरीज़ को ख़राब हालत में अस्पताल ईंदो आहे ऐं डॉक्टर पंहिंजी पूरी महिनत सां हुनखे ठीकु कंदो आहे त केॾी न ख़ुशी थींदी आहे। भॻवान जो ॿियो रूप मञियो वेंदो आहे डॉक्टर। पप्पा, सभिनी जूं उमेदूं डॉक्टर ते ई टिकियल हूंदियूं आहिनि। मूं ॾाढो इंतज़ारु कयो आहे हिन वक़्त जो, हिननि ख़ुशियुनि खे महसूसु करण जो, ऐं अॼु इहो ॾींहुं अची वियो आहे। पप्पा, अॼु मां उहे ख़ुशियूं ॾिसी थी सघां। पुट, मां तुंहिंजे हर फ़ैसिले में तोसां गॾु आहियां ऐं तुंहिंजी ख़ुशीअ में मुंहिंजी ख़ुशी आहे। पप्पा, मां तव्हां खां हिकु ॻाल्हि पुछां? हा हा, बेशक पुछ। पप्पा, ही सॼी मिल्कियत कंहिंजे लाइ आहे? ही सभु तुंहिंजे लाइ आहे पुट। तोखां सवाइ ॿियो मुंहिंजो आहे केरु? पुट, ही सभु तुंहिंजी शादीअ लाइ रखियो आहे। पप्पा, मुंहिंजी हिकु ॻाल्हि मञींदा तव्हां? छो न पुट? पप्पा, जॾहिं मुंहिंजी हीअ ट्रेनिंग पूरी थी वेंदी पोइ तव्हां मूंखे हिन मिल्कियत मां हिकु अस्पताल ठाराए ॾींदा। अरे तूं पुट, तूं केतिरी न समझदार थी वई आहीं। केतिरो चाह आहे तोखे पंहिंजे कम जी तरफ़। पुट, मां ख़ुशनसीब आहियां जो मां तोखे जहिड़ी न्याणीअ खे जनमु ॾिनो आहे। पप्पा, तव्हां मूंखे वाइदो कयो त तव्हां मूंखे अस्पताल ज़रूरु ठाराए ॾींदा। वाइदो कयो। पुट, छो न ठाराए ॾींदुसि, ज़रूरु ठाराए ॾींदुसि। न मूंखे पहिरियों वाइदो कयो तव्हां। हा पुट, मां तोसां वाइदो थो कयां त मां तोखे हॉस्पिटल ज़रूरु ठाराए ॾींदुसि। मुंहिंजा प्यारा पप्पा। ओहो, डॉक्टर पुट अची वियो। रितू, मां तोसां नाराज़ आहियां। अरे, ट्रेनिंग ते छा वई आहीं? मूंखे वेसारे वेठी आहीं? अरे भाई, नाराज़ मां आहियां ऐं ॻाल्हाई तूं कोन थी। छा थियो पुट? छा थियो पुट? तूं एतिरी उदास छो आहीं? पप्पा, मां ये डॉक्टरी लाइन हाणे छॾण थी चाहियां। छा? तूं ही छा पई चईं? हाँ पप्पा, मां पंहिंजे वरितल फ़ैसिले ते अटल आहियां। हाणे मां ये लाइन छॾण थी चाहियां। छो पुट? छा थी वियो आहे? पप्पा, शायद मां डॉक्टर बणजण जे लाइक़ ही न आहियां।
मां हारजी वई आहियां पप्पा, मां हारजी वई आहियां। पुट छा थी वियो आहे तोखे? तूं ही त मूंखे सम्झाईंदी हुई त डॉक्टर जी ज़िंदगी समाज सेवा जे लाइ थींदी आहे। पोइ तूं पंहिंजी राह तां कीअं भिटकी वई आहीं पुट? पप्पा मां पंहिंजो फ़ैसिलो बदिलाए छॾियो आहे। मूंखे डॉक्टरी लाइन में हाणे को इंट्रेस्ट कोन्हे पप्पा। पुट छा ॻाल्हि थी आहे? तूं रो न पुट। मुंहुं धोई अच मूंखे खुलासो करे ॿुधाए त तोखे एॾो सदमो छो लॻो आहे। उथ पुट, मुंहुं धोई करे अच मुंहिंजे रूम में पुट। हाँ पुट, हाणे खुलासो करे ॿुधाए त आख़िर थियो छा आहे? छा ॿुधायां पप्पा, ट्रेनिंग जा 2 महीना अलॻि-अलॻि डॉक्टरनि सां रहंदी हुअसि ऐं उन्हनि जी मदद कंदी हुअसि। पप्पा हिकु ॾींहुं हिकु माई आई ऐं मूंखे सोनोग्राफी करण लाइ चयईं। मूं चयो सोनोग्राफी बैन आहे। हुन पंहिंजे सुञातल डॉक्टर खे फोन कयो ऐं मूंखे ऑर्डर अची वियो त सोनोग्राफी कई वञे। पप्पा एतिरो ई न, सोनोग्राफी करण खां पोइ ख़बर पई त अचण वारी छोकिरी आहे ऐं उन्हनि ॿार खे कुख में ई ख़तम करे छॾियो। पप्पा ॿियो प्रेगनेंसी जो केस आयो। नॉर्मल डिलीवरी थी पे सघी, लेबर पेन ॾेई आराम सां डिलीवरी थी पे सघी, पर तब पैसा कमाइण जे चक्कर में हुननि खे डप ॾिनो ऐं ऑपरेशन जो केस दर्ज कयो। पुट हुननि खे वॾो आज़मूदो आहे, थी सघे थो त हू राइट हुजनि। न पप्पा न, धीरे धीरे मूंखे सभु ख़बर पवण लॻी त ही सभु छा हली रहियो आहे। हिकु दफ़ो अधु राति जो गंभीर हालत में मरीज़ हॉस्पिटल आयो। उन्हनि खे चयो वियो त पहिरियों पुलिस केस थींदो, उन खां पोइ हुनजो इलाज, ऐं जेसि ताईं पुलिस केस थियो हू मरीज़ मरी वियो। पुट इहो सभु त ज़िंदगीअ में थींदो ई रहंदो आहे पुट। पप्पा जिते हिकु मरीज़ जो 10-12 हज़ार में इलाज थी थो सघे, उते डॉक्टर लखनि जो ख़र्चो था ॾियनि, लखनि जो। छा थो करे सघिजे? पप्पा अहिड़ा घणेई किसा ॾिठा। डॉक्टर बणिजी माण्हुनि जी शेवा करण थे चाहियूं। उन्हनि खे ज़िंदगी ॾियण बदिरां हिकु करे सभिनी माण्हुनि जो खून कंदी आई आहियां। पप्पा खून कंदी आई आहियां। रोज़ हिकु आम माण्हू डॉक्टर जे हथां मारियो वेंदो आहे। लानत है अहिड़ी पढ़ाईअ ते पप्पा, लानत है। मूंखे डॉक्टर न बणजणो आहे पप्पा। मां डॉक्टर नथी बणजणु चाहियां। पुट तो जेको चयो सभु सच आहे, पर सभु डॉक्टर हिकु जहिड़ा न थींदा आहिनि। ऐं पुट जॾहिं तो जहिड़ा सच्चा ऐं ईमानदार डॉक्टर ही सभु ॾिसी करे पुठिते हटी वेंदा त पोइ समाज जो छा थींदो? छा थींदो लाचार मरीज़नि जो? छा थींदो पुट? त मां छा कयां पप्पा? इहो सभु चुपचाप ॾिसंदी अचां? न पुट, तूं पंहिंजी सचाईअ सां कमु कंदी रहो। सच्चाई अॼु जे ज़माने में रही किथे आहे पप्पा? पुट तोखे यादि आहे त तो मूंखे चयो हो त हिन मिल्कत मां मूंखे हिकु हॉस्पिटल ठाराए ॾिजो। पुट मां हॉस्पिटल जो कमु जल्दी शुरू करायां थो पियो, ऐं उहो ई थींदो जीअं तूं चाहींदी आहे। पुट अॼु पंहिंजो देश पुठियां आहे त सिर्फ़ु हिन लाइ जो तो जहिड़ा सच्चा ऐं ईमानदार माण्हू हिमत हारे था छॾनि पिया, पुठियां हटण था चाहिनि। जॾहिं कि तव्हांखे सचाईअ जो सामनो करणु खपे ऐं हिननि बुराइनि खे मिटाइण लाइ, समाज जी सेवा करण लाइ अॻियां अचणु खपे। जे तो जहिड़ा सभु ईमानदार डॉक्टर मेडिकल लाइन में गॾिजी वञनि त मेडिकल लाइन में थींदड़ ग़लति कम धीरे धीरे आहिस्ते आहिस्ते घटि थी सघनि था पिया। पप्पा शायदि तव्हां सच चई रहिया आहियो। मां ग़लति कम ॾिसी हिम्मत हाराए वेठी हुअसि, पर अॼु तव्हां मुंहिंजूं अखियूं खोले छॾियो। हाणे मां हिकु दफ़ो वरी
बहादुर ऐं ईमानदार डॉक्टर बणिजी समाज जी शेवा कंदसि ऐं बुराइयुनि मिटाइण जी पूरी पूरी कोशिश कंदसि। This is like my daughter. Come on बेटा, यही थियणु खपे।